नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दादू में ख़बर ॾींदा हलूं त ओड बरदारी पारां तंगवाणी में 13 साला क़विता ओड जे ख़िलाफ़ दादू प्रेस क्लब वाॾो हथनि में प्ले कार्ड खणी एहतजा मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। इन मौक़े ते साहब ओड, गुलशन ओड, फ़कीर सजण ओड, अमरचंद ओड ऐं ॿियनि चयो आहे त तंगवाणी में 13 साला क़विता ओड खे ज़बरदस्ती अगवा करे संदुस जो मज़हब तब्दील कयो वियो, जेको कानून जे ख़िलाफ़ आहे। हिननि चयो त गैर बालिग निंगरी खे अगवा करण बाद संदुस जो मज़हब हटायो वियो। हिननि चयो त कुछ शरपसंद माण्हुनि पारां कविता जे घर खे बाहि ॾेई साड़े छॾियो आहे। हिननि सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस वॾे वज़ीर सिंध खां मुतालबो कयो त अगवा थियल निंगरी खे बाज़ियाब कराए निंगरी खे वारसनि हवाले कयो वञे ऐं अगवा कंदड़नि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में पूरी सिंध अंदरि ओड बरदारी पारां एहतजाज जी तहरीक शुरू कई वेंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।